सवेल पे चयम कलंदर लाल शहबाज ते वेंदा आहियो पहिरीं धमाल, ॿी धमाल, टीं धमाल। चवंदा फलाणो चवंदा पहिरीं धमाल ते वेंदुसि, बिरशा ते ॿियो चवंदा ॿी धमाल ते वेंदुसि। तीअं तव्हां सिंधियुनि जी जदोजहद पहली सारी सिंध में ॿार पे निकिता, शागिर्द पे निकिता, कंहिं जे ख़िलाफ़ अयाज़ लतीफ़ पली जो रमज़ान के महीने में हलियो पे, सिंध जा क़ौमी कारकुन हलिया पे, सॼी सिंध के झिरणो पे ॾिनोसीं। जग में झिरणो विझी विलोड़ियोसीं पे सॼी सिंध के। माण्हू मैदान ते हुआ जदोजहद, ओच तो हुनखे ठगे वञी बबरलू ते विहारे छॾियो। पोइ माण्हुनि पे चयो पहिरीं धमाल ते बबरलू वियुसि, ॿिए चयो ॿी धमाल ते मेले ते वियुसि, टे चयो चौथी धमाल ते पहुतो आहियां, ॿियो चयो असां गाॾी कई आहे ॾहीं धमाल ते, असां वैन बुक कराई आहे, बबरलू पिया वञूं। पोइ विहारे, पोइ हुन पासे बि सरकार पे अची, हुन पासे बि सरकार वेठी, ॿिन्ही गॾिजी प्रेस कॉन्फ्रेंस कई। जिन खां मुतालबो पे कयूं उहो वज़ीर विच में वेठो, उनजे हिन पासे हिकिड़ी धमाल वारो वेठो, ॿिए पासे ॿी धमाल वारो वेठो, ऐं विच में वज़ीर वेठो। ऐं उन्हनि वेही फ़ैसिलो कहिड़ो कयो त कैनालनि लाइ CCI फ़ैसिलो कंदी, पोइ CCI जो कमेटी ठाहियूं था, पोइ सदर ॾांहुं वेंदी। कैनाल ते बि कमु जारी आहे, कारपोरेट फार्मिंग बि हले पई, ज़मीनूं बि सिंध जे हर ज़िले में 20-30 हज़ार एकड़ हली वयूं।